अल्हम्दुलिल्लाह वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहू ला शरीक लहू वहदहू बिवहदतिन मुवहिदन बिवहदतिन मुवहदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फियों फिल कमाल ला शरीक लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला मिसल लहू वला मिसाल लहू वला मुकाज़िम लहू वला मुदानी लहू वला मुकाज़िम लहू वला मुनाज़िर लहू व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व ख़ातमुल अंबिया फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाहा मअना वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वसयुजन्नबुहल अत्क़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वज्हि रब्बिहिल अअला वलसौफ़ यरज़ा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदा कुहूल अहलिल जन्नति फ़अबू बकर व उमर औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना मदीनतुल इल्मि व अबू बकरुन असासुहा अना मदीनतुल इल्मि व उमरुन जिदारुहा अना मदीनतुल इल्मि व उस्मानुन सक़फ़ुहा अना मदीनतुल इल्मि व अलीयुन बाबुहा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा आशिक़ रसूल साहबा अहल बैत ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अबू बकर सिद्दीक के अक़वाल से फूल बनते हैं। देखिए उर्दू समझन था ॾाढा सुभान अल्लाह कर। अबू बकर सिद्दीक के अक़वाल से फूल बनते हैं और उनके नक्श कदम से उसूल बनते हैं। अरे गाफिल मुझसे अबू बकर सिद्दीक की शान न पूछ,
अरे गाफिल मुझसे अबू बकर सिद्दीक की शान न पूछ, जिनके घर से दुल्हा खुद रसूल बनते। सानियस नहीं गे अल्लाह का शेदाई है। कलो को ॾियारो 22 जमादु सानी सिद्दीक़ अकबर साईं जे वसाल जो ॾियारो हो। मुझी भी दिल चाहियो त जमादु सानी जी 22 तारीख़ कल गुज़री उन महबूब जे यार जो शान पढ़ा जेको हींअर भी नबी साईं जे भाकुर में रोज़े पाक में सुतो पियो। थोरो आवाज़ खे साफ़ रखो उस्ताद, भली इको ऐं डबलिंग घटि करे पोइ आवाज़ खोल जीअं समझ में अचे। सानियस नहीं निगे अल्लाह का शेदाई है, मर के भी पहलुए मोहम्मद में जगह पाई है। या तो सिद्दीक के औसाफ का इकरार करो, या तो सिद्दीक के औसाफ का इकरार करो, वरना लाजिम है कुरान का इनकार करो। सहाबा पाके मुस्तफ़ा को हक ने किया जिगर दिया, के बहरे दीन बेधड़क सबने माल वज़र दिया। किसी ने निस्फ घर दिया, किसी ने सुलस ज़र दिया, किसी ने निस्फ घर दिया, किसी ने सुलस ज़र दिया, मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया। ये जुमलो बुझ जाए लखन जो कीमती आ। मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया, खुदा के नाम के सिवा जो कुछ था ला के धर दिया। अल्हम्दुलिल्लाह अज शफ़े बरवरी सन 2021 शंचर जे ॾियारे राज़ी गोठ जे हिन मदरसे वारी मस्जिद में हज़रत मौलाना साईं ॿार खेचल था कनि घटाए ये दरी बेकड़ा छॾे। हज़रत मौलाना साईं फैज़ुल्लाह सोलंकी साहब जन जे वास्ते सां मोहतरम जनाब भाऊ अब्दुल कुदूस जे राब्ते सां जुमला जमात जे सॾ ते अल्लाह साईं जमात जी ज़ियारत भी नसीब कराई, भलारी महफ़िल में कुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई। असी जमीयत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात वारन जो अक़ीदो आ, असां सहाबा जा भी ग़ुलाम आहियूं त असां अहल बैतन जा भी ग़ुलाम आहियूं। असांजी हिकड़ी अख शान सहाबा है, बी अख शान अहल बैत आ। जेको मानू चवे त मां रुगो सहाबा जो ग़ुलाम आ, मूंखे सोने अलीअ सां लगे ही न, इहो अंधो आ, इहो काणो आ, इन के हिकड़ी अख आ। और जेको मानू चवे त मां रुगो अली साईं जे दर जो नौकर आ, अहल बैतन के मञा, सहाबा मूंखे न वणंदा आहिनि, इहो भी अंधो आ, इहो भी काणो आ, इन के भी हिकड़ी अख आ। पर देवबंद जमात वारो तव्हांखे मुबारक हुजे, अल्लाह तव्हांखे ॿ अखियूं ॾिनियूं आहिनि। तव्हांजी हिकड़ी अख शान सहाबा आहे, ॿी अख शान अहल बैत। इस्लाम में सब खां पहिरों जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ऐलान कयो त मुंहिंजे साईं जी उम्र मुबारक हुई 40 साल। घणा साल? 40 साल। सिद्दीक़ अकबर साईं के कलमे जी दावत ॾिनऊं। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ कलमो थो पढ़े, इएं नथो चवे त साईं मां बाबा सां सलाह करे चा, अम्मा सां सलाह करे चा, भाइरनि सां सलाह कया, न न, महबूब तो दावत ॾिनी, तूं सच्चो रसूल आ, हथड़ो ओरे कर, मां सिद्दीक़ कलमो पढ़ा।
38 सालन जी उम्र में जवानीअ में सब खां पहिरों कलमो पढ़ण वारो मिठे मोहम्मद जो यार अबू बकर। घणनि सालनि जी उम्र में? माना अबू बकर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 2 साल नंढो हो। हाणे जेके तव्हां सां वॾी उम्र वारा वेठा आहियूं, राति जो सुम्हूं बिस्तरे ते कलमो पढ़ी सुम्हूं। कहिड़ी ख़बर केतिरा माण्हू निंड में अलाह खे प्यारा थी विया। निंड भी त मौत जे मिसाल आहे न। फरमाए जेको कलमो पढ़ी सुम्हंदो इहो क़यामत ॾींहुं क़ब्र मां उथंदो त इन जे चपनि ते मोहम्मद ई कलमो जारी हूंदो। ॿियो न त मां चवां थो कम से कम सैयद जी हीअ ॻाल्हि यादि रखो, हिकिड़ी तस्बीह 100 वारी रोज़ानो कलमो 100 दफ़ो पढ़दा कयो। मां यकीन सां चवां थो जे पीउ मां जा नाफ़रमान न आहियो त इनशा अल्लाह गारंटी सां चवां थो तव्हांखे मरण महिल कलमो नसीब थींदो। असां हिकिड़ी जाइ ते वियासीं, अजीब ॻाल्हि ॿुधाई दोस्तनि। चइसि हिते हिकिड़ो मिस्त्री हो, जॻहनि जो कमु कंदो हो, जॻह ठाहींदा राज़ा मिस्त्री। पोइ साईं मिस्त्रीअ जो मौत पियो थिए त ज़ुबान ते कलमो न पियो अचेसि, न सकरात बि हल थिए न कलमो पियो अचे। मरण महिल बि चए पियो त सिरां खणी अचो, तगारी खणी अचो, गारो ठाहे अचो। मज़ूरनि सां ॻाल्हाए पियो जेको ॻाल्हाईंदो हो। महीनो थी वियो, हिकिड़ो मज़ूर अलाह जो बानो जंहिं 10 साल मज़ूरी कई हिन उस्ताद सां, उनखे ख़बर पई त असांजो उस्ताद मरण ते आहे पर कलमो नथो अचेसि ज़ुबान ते। दर खड़काए वारिसनि खे चई पर्दो करायो, मां पंहिंजे उस्ताद खां जल्दी तो कलमो पढ़ायां। असां महीनो मथो आयो आहे, तूं वरी जल्दी पढ़ाईंदे। चए मूंखे वठी त हलो, ये सचो वाक़ियो अथव। पर्दो कराए घर में अंदरि जॾहिं वठी विया मज़ूर खे, उस्ताद ईअं खट ते सुतो पियो आहे। मज़ूर खट जे मथनि को वेही उस्ताद खे कन में चए थो, उस्ताद सिरां ख़तम थी वियूं, गारो ख़तम थी वियो। उस्ताद कमु पूरो आहे? चए हाँ पूरो आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। कलमो भी पढ़े, साह भी निकरी वियसि। ऐं फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जा लफ़्ज़ थो पढ़ा, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह फी आख़िर कलामिही फदख़लल जन्नह। नबी से फरमायो जंहिंजी ज़ुबान मां मरण महिल ला इलाहा इल्लल्लाह निकिरे इहो जन्नती आहे। दुआ कयो असांखे बि अल्लाह नसीब कराए। चए तूं कीअं जल्दी कलमो पढ़ायो? असां त मथो हुयोसीं। चए मां उस्ताद सां मज़ूरी कंदो हुअमि, असांजो उस्ताद गुनाहगार आहे, पर हिकिड़ी आदत उस्ताद जी भली। शाम जो कम तो लहंदा हुआसीं, उस्ताद सिरां ख़तम थी वियूं, उस्ताद गारो ख़तम थी वियो। चए पूरो? चए पूरो। चए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। सॼे ॾींहं में चाचा हिकु दफ़ो कलमो पढ़ंदो हो, मज़ूरीअ तो लहण महिल उहो बि कमु ॾेई वियसि। तव्हां त पढ़ंदो हो न 100 दफ़ो। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानो क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो। हाणे 9 सालनि जी उमिरि खां मथे जेके मर्द आहियो, तव्हां कलमो पढ़ंदो, क़यामत ताईं तव्हांजे कलमे जो सवाबु न सिद्दीक़ जे खाते में हलंदो जेको मदीने में रोज़े में सुतो पियो आहे। अल्लाह अकबर। हे जेके तव्हां सां वटि नंढा ॿार वेठा आहिनि, हे 9 सालनि खां जेके नंढा, हे नंढी उमिरि वारा मदरसे में मस्जिद में ही मासूम ॿार कलमो पढ़ंदा आहिनि, इन्हनि ॿारनि जे कलमे जो सवाबु वरी क़यामत ताईं हसन हुसैन जे बाबे मुंहिंजे मुर्शिद अली साईं जे खाते में हले थो। छो त मुहम्मदी शरीयत जो कानून आहे, जेको माण्हू दीन जो कमु शुरू करे जेसी ताईं उहो दीन जो कमु हले, जंहिं शुरात कई उन जे खाते में बि सवाबु लिखबो। त नंढी उमिरि में कलमो कंहिं पढ़ियो? अली साईं। त ॿारनि जे कलमे जो सवाबु क़यामत ताईं अली जे खाते में। राज़ी ॻोठ वारो ॿुधो, पिराले खां इर्दो गिर्द नवा खां फल पोटनि जे ॻोठनि खां आयल मुसलमानो, वरी तव्हां असांजे घरनि में जेके मोमिनाणियूं औरतूं ईमान वारियूं इहे कलमो पढ़नि थियूं, इन्हनि जे कलमे जो सवाब हसन हुसैन जी नानी अम्मा फातिमा जी अम्मड़, मुंहिंजे महबूब जी पहिरीं घरवारी अम्मा बीबी ख़दीजतुल कुबरा साइण जे खाते में हले थो।
औरतुनि में पहिरों कलमो अम्मा ख़दीजा पढ़ियो। मां मदीने वियोसि मके, अम्मा ख़दीजा जी क़बर ते मां क़ुरान शरीफ़ पढ़ी आयुमि। अल्लाह तव्हांखे बि नसीब कराए। अॼु खां 5 साल अॻु में मां बीबी ख़दीजा जी क़बर ते क़ुरान पढ़ियो। अल्लाह सिद्दीक़ केरा अबू बकर वो सहाबी आ जेके मदीने में 4 दुकान हा कपड़न जा। खैरपुर जी बाजार में केखे 4 दुकान कपड़ा जा हुजन, यो आसूदो आ कन गरीब आ? आसूदो है ना। सिद्दीक़ के अल्लाह गंज दिनो हो पर 4 ही दुकान कपड़न जा। अबू बकर सिद्दीक़ मुझे मिठे मोहम्मद जे दीन ता घोर करे छड़िया। सिद्दीक़ 7 गुलाम 7 सहाबी जेके पहिरों गुलाम होया मुसलमान थिया, जिनके काफ़िर तकलीफ़ूं ॾींदा हा, जिन में पहिरें नंबर ते हज़रत बिलाल भी आ। 7 गुलाम जिन जी क़ीमत भी वॾी थी। काफ़िर उन्हनि खे तकलीफ़ ॾींदा, पत्थर हणंदा, लोह जा बाहि में लोह खे तपाए ॾंभ ॾींदा हा, वॾियूं तकलीफ़ूं ॾींदा हा। अबू बकर साईं उन्हनि ॾे वियो। उन्हनि ग़ुलामनि जे सरदारनि खे घणा पैसा खपनी? सोन खपेव त सोन ॾियांव, चांदी खपे त चांदी ॾियांव, खारकुन जा बाग खपनि त खजियूं भी ॾियांव, माल भी ॾियांव। पर इन्हनि ग़ुलामनि खे आज़ाद कयो। पैसा भरे दुकान खपाए कपड़न जा, अबू बकर ग़ुलामनि खे आज़ाद कराए। अबो चवेस तो चङो होॾे त माल भरे वठी आए, हाणे इन्हनि खे पाण वटि रहा है न। ग़ुलामनि खे तुंहिंजे कम त अचनि, तुंहिंजी ख़िदमत त कनि, तोसां गॾु त हुजनि। त पीउ खे छा थो चए, अब्बा मां इन नियत सां छोरो ई ग़ुलाम आज़ाद कया त को पंहिंजे कम अचनि, मां त अल्लाह जी रज़ा ख़ातिर आज़ाद कया। वसयुजन्नबुहल अतक़ा। हिकिड़ो माण्हू चवे फिलाणो परहेज़गार आहे, फिलाणो परहेज़गार आहे, एतबार न ईंदो। अड़े सिद्दीक़ जे लाइ रब क़ुरान में चए थो सिद्दीक़ मुत्तक़िन जो सरदार आहे, परहेज़गारनि जो सरदार आहे। हया कर अहिड़े अबू बकर खे गारियूं थो ॾे, मजलिस में घटि वधि थो ॻाल्हाए। मुहर्रम जे महीने में असांजे शिकारपुर जे इलाइक़े में हिकिड़े ज़ाकिर तकीर कंदे चयो नऊज़ बिल्लाह चए अबू बकर मुसलमान ई न आहे। अरे ज़ालिम, अबू बकर के मुसलमान नथो मने, पोइ तोखे कहिड़ी गारंटी आहे मुसलमानियत जी? अरे सिद्दीक़ त उहो आहे जो मुसलमानियत जो रवाजु ई सिद्दीक़ अकबर वेदो आहे। सिद्दीक़ जे दुश्मननि ते, अबू बकर जे दुश्मननि ते, सिद्दीक़ जे दुश्मननि ते, सिद्दीक़ जे इनकारनि ते, सहाबा जे दुश्मननि ते। मां सहाबा खे कीअं न मञा, ख़बर थी सहाबा उन मदरसे जा तालिब थी जंहिं मदरसे जो नालो बैतुल्ला। थकल हो त मां दुआ घुरां, मां तव्हांजे करे परे खां सफ़र करे आयो आहियां। सहाबा उन मदरसे जा तालिब थी जंहिं मदरसे जो नालो बैतुल्ला। ये लफ़्ज़ माता जी ज़ुबान मां ॿुधण थो चाहियां। राज़ी ॻोठ वारो सभु ॾाढा चओ मदरसे जो नालो। जेको चवंदो अल्लाह कंदो हिन साल बैतुल्ला ॾिसी ईंदो, जेको आहिस्ते चवंदो पंधु वेंदो, जेको ॾाढा चवंदो हवाई जहाज़ ते वेंदो। सहाबा जे मदरसे जो नालो बैतुल्ला। जंहिं मदरसे में नबी जा यार पढ़दा थी उन मदरसे में पढ़ण वारे किताब जो नालो ज़ियारत भी कर चो कलामुल्ला। सहाबा जे पढ़ण वारे किताब जो नालो कलामुल्ला। अरे जंहिं मदरसे में नबी जा सहाबा पढ़दा थी उन मदरसे में पढ़ाइण वारे उस्ताद जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह। उस्ताद जो नालो। सहाबा जंहिं मदरसे में पढ़दा थी उन मदरसे में इम्तिहान वठण वारे मुम्तहिन जो नालो हथ मथे करे चो ख़ुद अल्लाह। अचो सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में क़ुरान आ, बुखारी सैयद जे हथ में क़ुरान आ। रब तूं ॿुधाए सहाबा को इम्तिहान वतई
पास थिया कन फेल थिया हे त ज़ाकिर ख़ैरपुर में मजलिस में चवे तो रुगो पंतन पाक बचा नऊज़ बिल्ला बाक़ी सब फिरी विया रब तू फ़ैसिलो कर ओ राज़ी ॻोठ वारो असां क़ुरान खे मञूं या ज़ाकिर खे मञूं क़ुरान खे मञूं न असांजे देवबंदियुनि जे जलसे जो जज केरु आहे ओ साईं अब्दुल कादिर रिंद अल्लाह उनजी क़बर ते रहमत करे मां 7 साल रिंद साहब सां गॾु वाइज़ कया सिंध बलोचिस्तान में साईं रिंद साहब चवंदो देवबंदियुनि जे वाइज़ जो जज ई क़ुरान आहे जेको क़ुरान खे न मञे बसि पोइ हुनखे छा चइजे हा क़ुरान खां पुछूं अखि मारे कर क़ुरान खां पुछूं अल्लाह सभ खे हिदायत ॾे या अल्लाह ॿुधाए मुंहिंजा रब साहबा पास थिया कन फेल थिया रब तो चे चरिया थिया हो छा अड़े जिन शागिर्दनि जो उस्ताद मिठो मोहम्मद हुजे उहे शागिर्द कीअं फेल थींदा 15वीं सदीअ जे उस्तादनि जा शागिर्द फेल थी था सघनि अड़े जिन जो उस्ताद मदीने वारो साईं उहे कीअं फेल थींदा यादि रखजांइ शागिर्दनि जी गिला कबी त उस्ताद जी गिला थींदी शागिर्द नाकाम त पोइ उस्ताद बि शागिर्द फेल त पोइ उस्ताद बि शागिर्द ख़राब त उस्ताद बि अड़े सैयद हथ ॿधी अर्ज़ु थो करई सहाबा खे न ॻाल्हाइजांइ पोइ मिठे मुहम्मद जी गिला थींदी अल्लाह अञा ॿियो जुमिलो चवां ज़मीन जा हारी बि नज़र था अचनि मुंहिंजी ॻाल्हि जल्दी सम्झी वेंदा हारी ॿुधो उन ज़मीन जी पोख कीअं ख़राब थींदी जंहिं पोख जो हारी मिठो मोहम्मद हुजे अञा टियों जुमिलो चवां छो त ही बाग़नि जो इलाइक़ो आहे हा से खजनि जे बाग़नि जो इलाइक़ो आहे सैयद जी ॻाल्हि जल्दी सम्झी वेंदो तव्हां यार उन बाग़ जो मेवो कीअं ख़राब थींदो जंहिं बाग़ जो माली मिठो मोहम्मद हुजे इहो मेवो ख़राब थींदो चरिया न ॻाल्हाईंदो कर सहाबा खे अचु त हाणे क़ुरान खां पुछूं क़ुरान खां सैयद जे हथ में क़ुरान मां चैलेंज सां ॻाल्हायां थो वञी लिखण वारो लिखो ॿुधण वारो ॿुधो रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो भली बरेलवी ऐं शीयनि जी मस्जिद में क़ुरान खणी अचो वञी माना करे ॾिसो हा 26 सिपारो अथव सूरत जो नालो थी सूरतुल हुजरात अञा सोलो करे ॾियां सूरतुल हुजरात 26 सिपारो वञी आयत भी थी 3 नंबर आयत जो नंबर तव्हां ॻाल्हायो न मूंसां 3 रब शातो फरमाए रब तो चे उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाह ओ खैरपुर वारो मां अल्लाह सैयद साहब को इम्तिहान वतो रब शां जो इम्तिहान वतई अखिन जो ना 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 कनन जो न न हथन जो इम्तिहान ना ना पैरन जो इम्तिहान ना ना भला लिखत जो इम्तिहान स्कूल कॉलेज वांगुर रब तो चे ना ना या अल्लाह शां जो इम्तिहान वतई सहाबा को चे तो उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम माना क्यों कुरान जी क़ुलूबहुम दिलनि जो इम्तिहान वतो राज़ी ॻोठ वारा दिल जे इम्तिहान वठण जी ताक़त कंहिंखे आहे जेको अलीमुम बिज़ात सुदूर आहे जेको दिलनि जा राज़ ॼाणे तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजी दिलि में छा आहे मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजी दिलि में छा आहे दिलनि जा इम्तिहान अल्लाह वरिता सहाबा खां रब पास थिया कन फेल थिया रब तो जे चरिया थिया हो छा जिन जो मदरसो बैतुल्लाह जिन जो किताब कलामुल्लाह जिन जो उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह जिन जो मुमतहिन अल्लाह तो उन्हनि जो नतीजो क़ुरान में रज़ी अल्लाहु अन्हुम वरदू अनो मां खुदा उन्हनि को अर्श ते राज़ी सहाबा मूं को फर्श ते राज़ी अञा बुध कुरान चे तो वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार हिकड़ा तुझी सुभान अल्लाह अञा मथे या थोड़ी घटा
हिकड़ा मुहाजिर थी ॿिया अंसारी थी वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान टियां सहाबा जे तरीक़े ते हलण वारा रब छा फ़ैसिलो आहे चए थो रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु मां ख़ुदा अर्श ते राज़ी इहे मूंखां फ़र्श ते राज़ी रब सहाबा जी जाइ किथे आहे ॿुध क़ुरान ॿुध न व अअद्द लहुम जन्नात किथे आहे क़ुरान सचो आहे न रब सहाबा के केड़ी जन्नत दींदे चे तो तजरी मिन तहतिहल अनहार जेंजे चौधारी नहरू थू हलन रब केड़ी नहर चे तो शवियों सिपारो खोल सूरत जो नालो थी मोहम्मद फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन तो के खोले देखाया कुरान पर शुक्र आसा सैयदन के अल्लाह सीने में कुरान दिनो आ फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन रब तो चे हिकड़े पासे को मिठे पानी जी नहर हणैया व अनहारुम मिन लबनिल लम यतगय्यर तामो सहाबा के मनो सहाबा जे तरीके ते हलो मां माखीअ जी भी जन्नत में वाई हणैया खीर जी भी नहर हणैया लबनिल लम यतगय्यर तामो ता वट खीर 80 रुपये किलो 100 रुपये किलो सो भी पानी जड़ो रात जो फ्रिज में न रख त सुबह सा चाय न ठे धप हणी वने खीर हाँ अल्लाह तो चे लखे साल गुजरी व्यान अचो मां खीर जी वाई हणैया लम यतगय्यर ताम न खीर फिरे तो न जायको फिरे न रंग फिरे माखीअ को वधीक मिठो वा दुनिया जे खीर को वधीक छो आ अल्लाह के राजी कर व अनहारुम मिन खमरिन लज्जतिल लिशारिबीन रब तो चे सहाबा जे तरीके ते हलण वारन जे ला मां शराब जी भी नहर हणैया ए पलीत शराब न पी रब जन्नत में पाक शराब प्यारींदई माखीअ जो शीशो 3000 रुपया सो भी मिलावट वारी रब तो चे असलिम मुसफ़ा अच मां वट साफ़ माखीअ जी वाई लगल आ वाह तो हाणे पानी पानी थे तो अल्लाह जन्नत में माखी नसीब कराइंदो हाँ साहबा के न गलाए वरी पढ़ा कुरान लिल फुकराइल मुहाजिरीन अल्लज़ीन उखरिजू मिन दियारिहिम अरे नबी जा यार उवे थी जेके घर छॾे आया पंहिंजा वतन छॾियो माल छॾियो छो उखरिजू मिन दियारिहिम छो जे तो यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना ॿियो को राज़ी न थे अल्लाह राज़ी थे व यंसुरून अल्लाह व रसूला राज़ी गोठ वारा अल्लाह अल्लाह जे रसूल जे दीन जी मदद लाइ क़ुरान खणी साहबा हिते भी पहुता ए असांजो इलाको शिकारपुर जे भरसां सखर जे भरसां हिकिड़ो स्टॉप थी जहाने जे भरसां महबूब गोठ आहे न महबूब गोठ जे कब्रिस्तान में ॾिसी आहे नबी जा 3 यार सुता पिया थी आहे न अल्लाह आहिनि न साईं काथे मक्को मदीनो मां अॻे हफ़्ते वियो हेॾे जलसन ते ज़िलो ठट्टो बदीन हाँ साईं बदीन जे पासे सजावल साईं कासमी जे इलाइक़े में मुंहिंजा जलसा मूंखे दोस्तनि जो साईं शाह साहब हिते मकली जो कब्रिस्तान आहे हिते भी नबी जा सहाबा सुता पिया अरे पेशावर में वियमि पेशावर में हिकिड़ो कब्रिस्तान आहे जंहिंजो नालो आहे बाबा ए सहाबा जो कब्रिस्तान अरे अल्लाह जाने मां वुज़ू सां वेठो आहियां सैयद जे आॾो क़ुरान पियो आहे बलोचिस्तान में मां क़ुरान पढ़ी आहियां काॾे वंगू करख हब लसबेला कराची को 600 किलोमीटर परे ग्वादर जो इलाइक़ो ओॾे भी दोस्त यादि था कनि वेंदासीं इंशाअल्लाह वरी हेॾे वियासीं हाँ गंदावा गंदा का भागनाड़ी जलमक्सी सिब्बी नोशकी सन्नी डाडर तहसील सन्नी बागड़ेची ज़िला कच्छी इन कुरान जे सदके अल्लाह अलाए किथे किथे रब घुमायो एॾे जलसन ते वञूं था बलोचिस्तान में ग्वादर जे परे हिकिड़ो इलाइक़ो अथव पंजगूर उन पंजगूर जे इलाइक़े में भी नबी साईं जा 5 सहाबी सुता पिया थी हया कर साहबा के ॻाल्हाईंदे मता ख़ुदा क़बर में शिकिल न फेराए छॾे
साईं घणा पास थिया चे तो इन्नल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइका हुमुल मोमिनून हक़्क़ा। सहाबा सब मोमिन थी पक्का। साईं घणा चे तो उलाइका हुमुर राशिदून सब हिदायत वारा ॿुध क़ुरान उलाइका हुमुल मुफ़्लिहून सब कामयाब उलाइका हिज़्बुल्लाह। हाफ़िज़ वेठा थी पुछन 28 सिपारो सूरत मुजादिला जो आखिरी रुकू चे तो उलाइका हिज़्बुल्लाह। अरे साहबा के वडेरे जो टोलो न थी के MP MNA के भोतार जो टोलो न थी साहबा मां अल्लाह जो टोलो थी। अला इन हिज़्बल्लाह हुमुल मुफ़्लिहून सब कामयाबा। अरे मुझे लश्कर के रब तो जे ॻाल्हाईंदे मां ख़ुदा डमिर जी पवंदो मां कब्र में मुंह फेराए छॾींदो साईं। उन्हनि सहाबा जो सरदार अबू बकर सिद्दीक़ थकजी विया हो तो दुआ घुरा हलो बाकी 15 मिनट साथ ॾे वरी मांखे भी परे वञणो आहे जलसे ते। अल्लाह अकबर सिद्दीक़ केरा नबी साईं चंदे जो ऐलान कयो। को सहाबी अधु माल खणी आयो को 3 हिस्सो खणी आयो को 4थो हिस्सो खणी आयो। अबू बकर साईं देर पहुतो मथे ते गंढड़ी तस। हज़रत उमर तो चे अबू बकर जी गंढ में मां नवा कपड़ा ॾिठा मुंहिंजी अखियुनि मां पानी अची वियो। नबी साईं वटि चंदो खणी आवा। अबू बकर जी कमीस के 7 चतियूं लॻल पर नवा कपड़ा पाण नथो पाए महबूब खे चंदे में थो ॾे। सिद्दीक़ जॾहिं गंढ रखी मुझो साईं पुछा तो करे ओ अबू बकर शा खणी आवा चे साईं सजे घर के बुहारी ॾेई आवा। न सुई छॾी आ न धागो छॾियो आ। सिद्दीक़ भला घर शा छॾे आए बचन जे लाइ चैसे अल्लाह व रसूलहू घर में अल्लाह अल्लाह जे रसूल जो नालो छॾे आवा। जंहिंजो रब जेके रब रखे तके केरु चखे। साईं तू चंदे जो ऐलान करे मां सिद्दीक़ वरी घर में कुछ छॾिया न सुई छॾी त मां न धागो छॾियो त मां सब खणी आयो त मां। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने सिद्दीक़ अकबर शाने फारूक आज़म शाने उस्मान ज़ुनूरैन शाने हैदर कररार नारे तकबीर। जागो था हिकिड़ो नुक्तो ॿुधायां माना कंहिंजो अक़ीदो सही थी वञे। बाबा असां इमाम हसन हुसैन जा नौकरूं न छो त इमाम हसन हुसैन खे पंहिंजे नाने मोहम्मद करीम पंहिंजे कुलनि ते खणी घुमायो। असां हैदरी आहियूं असां सिद्दीक़ी आहियूं फारूकी आहियूं उस्मानी आहियूं हैदरी आहियूं। असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजेसि। हा 2 लख हुजनिसि हे त मूंसां गॾु हले 2-3 ॾींहं बेशुमार हुजेसि बसि। ॿुधो ॿुधो अल्लाह हिदायत ॾे। ॿुधो क़ुरान जा आशिको हसन हुसैन खे पंहिंजे कुलनि ते नाने मोहम्मद खणी घुमायो। ईअं हज़रत उमर तो चे वाह जी सवारी आ। नबी से फरमायो उमर रुगो सवारी छो तो ॾिसे सवार बि त ॾिस न केॾा उचान। जीअं के माउ जे लाल खे अहिड़ी सवारी न मिलंदी तीअं के माउ जे लाल खे हसन हुसैन जहिड़ा बच्चा भी कोन मिलंदा। हाणे तवज्जो कर त ॻाल्हि सम्झायां। हसन हुसैन खे नाने नबी कुलनि ते खणी घुमायो पर हिजरत वारी राति पोयों दुश्मन कढ हो अॻियों जबल हो। मुझो साईं तो चे सिद्दीक़ हाणे कीअं कजे सवारी कोने। अबू बकर साईं वेही रहियो चेसि घबरायो छो था सवारी हाज़ुर आ। अल्लाह अकबर सवारी हाज़ुर आ। मुझो साईं तो चे सिद्दीक़ काथे आ सवारी। जे रुमाल सैयद जे कुलनि ते पियो आहे ईअं सिद्दीक़ मुंहिंजे साईं खे इशारो ॾिनो साईं अॼु मां सवारी आहियां तव्हां अबू बकर जे कुलनि ते वियो त मां अल्लाह जे हुक्म सां तव्हांखे जबल जो रस्तो पार करायां। छा उहो मंज़र हूंदो। उमिरि में बि 2 साल नंढो नबी साईं खां
सिद्दीक़ पंहिंजे कुलनि ते हुज़ूर खे विहारियो, मथे वियो, अल्लाह अकबर, मलाइकनि खां बि रणियूं निकिरी वियूं। इन मंज़र ते वाह जो मंज़रो। हाणे मां हैदरनि खे चवंदो आहियां, यार ईअं छो था कयो, सिद्दीक़ खे छो ॻाल्हायो था घटि वधि। अड़े हसन हुसैन खे मञो था छो त नाने मोहम्मद कुलनि ते खणी घुमायो, बाक़ी सिद्दीक़ खे छो नथा मञो। सिद्दीक़ वरी हसन हुसैन जे नाने ख़ुदि मोहम्मद पाक खे पंहिंजे कुलनि ते खणी घुमायो। सोचण जी ॻाल्हि आहे न। अली साईं खे मञूं था, हज़रत उस्मान खे मञूं था, दलील जी ॿोली थो ॻाल्हायां। अलीअ खे मञूं, उस्मान खे मञूं, छो त अली ऐं उस्मान हार पाए सिंगार जी सवार जी मिठे मोहम्मद जे दर ते घोट थी आया। हज़रत उस्मान खे नबी से ॿ न्याणियूं ॾिनियूं, अली साईं खे हिकिड़ी फातिमा ॾिनो। अड़े मोहम्मद पाक जे दर ते अली उस्मान घोट थिए त शान वारा, पर अबू बकर उमर जो वारो आयो। अल्लाह फरमायो वज़्हा जे चेहरे वारा, अलम नशर लक सदरक जे सीने वारा, तू पाण सिंगार जी सवार जी घोट थी अबू बकर जे दर ते वञ त मां अल्लाह बीबी आयशा सां तुंहिंजो निकाह कयो आहे। उमर जे दर ते वञ बीबी हफ्सा सां तुंहिंजो निकाह आहे। चरिया जंहिंजे दर ते मिठो मोहम्मद घोट थिए उनखे कीअं न मञा। हाणे त फेबरवरी आहे, पर जे तव्हांजो जलसो हुजे या जून जुलाई में मां वाइज़ न करे सघां जेसि ताईं पखो न हले हा। गर्मी थिए हा न, पोइ हीउ पखो जो हले हा त इन पखे जी आवाज़ सैयद हबीबुल्ला शाह खे बि लॻे हा। मूंसां गॾु अछी ॾाढ़ी सां वेठो आहे, हीउ दोस्त वेठा आहिनि, इन्हनि खे बि हवा लॻे हा न लॻे हा? लॻे हा न चाचा? हलूं मदीने। तव्हांजी नियत न आहे मदीने हलण जी? मिसाल थो ॾियां, हलूं मदीने। अञा किरोना खां ॾुजो था। हलूं मदीने। मदीने में मुंहिंजे साईं जो साओ रोज़ो आहे, गुंबज़ ख़ज़राए मुंहिंजे महबूब जे साए रोज़े ते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो मींहुं थो वसे। 8 मिंट बचा आहिनि, ॻाल्हाए। अल्लाह जे नबी जे रोज़े ते 24 कलाक रब जी रहमत जो मींहुं थो वसे। हा साईं, सुबुह खां वठी सिज लथे ताईं 70,000 मलाइक रहमत जो दुरूद था पढ़नि। वरी सिज लथे खां वठी वरी सुबुह जी आज़ान ताईं 70,000 मलाइक ॿिया था पढ़नि। हदीस में अचे थो जिन मलाइकनि जो वारो ईंदो आहे वरी ॿीहर वारो ई न मिलंदो क़यामत ताईं। एॾा मलाइक, रुगो मलाइक न पर पखी बि पढ़नि था, जिन बि पढ़नि था, फरिश्ता भी पढ़न था। मां नथो चवां, कुरान तो चे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। सजी कायनात त नबी ते सलात पढ़े, पर मां कायनात जो रब भी पढ़ंदो आहियां। हाँ, राज़ी गोठ वारो पो सैयद जो अक़ीदो आ जीअं हिन पखे जी हवा शाह साहब के लगे, जमात के लगे, तीअं 24 कलाक मुझे रब जे रहमत जी हवा रोज़े पाक में जीअं मुझे सोने मोहम्मद पाक साईं के लगे त नबी जे कदमन में ब यार सुता पिया थी, अबू बकर उमर उन्हनि के भी लगे। लगंदी न लगंदी? तो भली पंहिंजी ज़ुबान गंदी हिते कर, खुदा तोखे सदा ॾींदो, पर हो त जीअरे जन्नत में सुता पिया। तरी त आशिक चयो न हुजरा तेरा आराम घर सरवर देंगे, यूं अर्श से बढ़कर तेरे हुजरे की जमीन है। समझ जाए कि इसी में रहमतल लिल आलमीन रहते थे रहते गे, यही वो हुजरा है जिसको गुंबज़े खजरा भी कहते गे। अजा चवा इसी से हशर के दिन सरवर कोनेन उठेंगे। हथ तरे ए सजो हथ हिन चाचे जे हथ में, खबो हथ बाहु हुज़ैर में, नबी साईं सजो हथ अबू बकर में विधो, खबो हथ सोने उमर में। साहबा के फरमाया ॾिसो हा कदा नुबस फी यौमिल क़ियाम, क़यामत जो ॾींहुं थींदो, मुझे रोज़े पाक जो दर खुलंदो, मां नबी जो सजो हथ सिद्दीक़ में हूंदो, खबो हथ सोने उमर में हूंदो।
इसी से हशर के दिन सरवर कौनैन उठेंगे, मगर तन्हा नहीं मां शेखैन अबू बकर उमर भी उठेंगे। आखिरी गाल बुधो, मां दुआ क्या आखिरी गाल बुधो। अब तव्हां जो अब्दुल कुदूस जी दावत ते आया हो, तव्हां जो जलसे ते आया हो, सब कंहिंखे राज़ी करण आया हो? कंहिंखे? मां भी परे को सफ़र करे आयुमि, कंहिंखे राज़ी करण आयुमि? हाँ, सब मुर्शिद कंहिंखे राज़ी कंदा आहिनि? कादरी, चिश्ती, नक्शबंदी, शेरवर्दी, पीर कंहिंखे राज़ी कंदा आहिनि? नमाज़ी, मुजाहिद, मुंहिंजा अल्लाह ई क़ुरान हथ में आ। रब तू भी फ़ैसिलो कर। हीअ सॼी जमात चवे थी त असां अल्लाह तोखे राज़ी कंदा आहियूं। 18,000 मखलूक मौला तोखे राज़ी करे, पर रब तू भी त ॿुधाए न तूं कंहिंखे राज़ी कंदो आ। या अल्लाह सब तोखे राज़ी कंदा आहिनि, पर मौला अॼु क़ुरान में फ़ैसिलो थी वञे, न जलसे में, जामिया मस्जिद में, मदरसे में। रब तू भी ॿुधाए त तूं कंहिंखे राज़ी कंदो आ। मां जॾहिं क़ुरान जो मुतालो थो कयां त 30 सिपारे में मुंहिंजो रब मूंखे जवाब थो ॾे। खोले पढ़ो क़ुरान। रब तो चे ॿुधो दुनिया वारो, सॼी दुनिया मां अल्लाह खे राज़ी करे, पर मां अल्लाह को 2 शख़्सनि खे राज़ी कंदो आहियां। जेके रब राज़ी करे त इहे खटी विया न। असां अल्लाह जा मोहताज आहियूं, रब कंहिंजो मोहताज न आहे, पर रब तो चे मूंखे 2 अहिड़ा शख़्स प्यारा आहिनि जो सुन दुनिया मूंखे राज़ी करे, मां ख़ुदा उन्हनि खे राज़ी कया। रब उहे 2 कहिड़ा? चे तो नंबर पहिरों वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा। हाणे आख़िर में बेवफ़ाई न, सुभान अल्लाह। वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। रब ॿियो कंहिंखे राज़ी कंदो आहे? चए थो वसयुजन्नबुहल अतक़ा अल्लज़ी युती मालहू यतज़क्का वमा लिअग़दिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ा वजहि रब्बिहिल आला वलसौफ यरज़ा। होॾे थो चए वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा, हेॾे थो चए वलसौफ यरज़ा। वञी माना कर क़ुरान जी मौलविन को पुछ। अल्लाह तो चए सॼी दुनिया मूंखे राज़ी करे, पर मां अल्लाह हिकु सोना मुहम्मद तोखे राज़ी कयां, ॿियो तुंहिंजे यार अबू बकर सिद्दीक़ खे राज़ी कयां। कुरान सचो आहे न। बुढ़ी मर अहिड़े साहबीअ खे गारियूं थो ॾे। अड़े जंहिंजे लाइ रब क़ुरान में चयो थो त मां सिद्दीक़ खे राज़ी कंदो आहियां, तोखे सिद्दीक़ नथो वणे, तुंहिंजी क़िस्मत ख़राब आहे। साहबा खे मन। अबू बकर जो जनाज़ो खणी आया, ईअं रोज़े पाक जे भरिसां रखियऊं। अबू बकर जे पुट चयो अब्दुर्रहमान अली, मुंहिंजे बाबे वसियत कई हुई त मुंहिंजो जनाज़ो रोज़े पाक में ज़ोरीअ दफ़न न कजो। मां बेअदब न आहियां, मां बाअदब आहियां। सिद्दीक़ तो चए वफ़ात खां अॻु में जेकॾहिं महबूब साईं खां मोकल वठिजो, जे साईं जन रोज़े मां इजाज़त ॾियनि, पोइ मां सिद्दीक़ खे जाइ ॾिजो, न त जन्नतुल बकी में दफ़न कजो। हज़रत अली साईं जनाज़ो रखियो आहे सिद्दीक़ जो। आवाज़ थो ॾे या अल्लाह या रसूल अल्लाह, तव्हांजो ग़ुलाम अबू बकर आहे, रफ़ीक़ सफ़र आहे, इजाज़त हुजे त अंदरि दफ़न कयूं सोना, जे तव्हांजी मोकल न हुजे त जन्नतुल बकी में जॻह ॾियूं। साहबा चवनि था ख़ुदा जो कसम नबी हयातुन नबी आहे। रोज़े पाक में हुज़ूर जो आवाज़ आयो अदखिल हबीब इलल हबीब। दोस्त खे दोस्त सां मिलायो, यार खे यार सां मिलायो। रोज़े जो दरवाज़ो खुलियो, सिद्दीक़ खे अहिड़ी जाइ मिली वई, क़यामत ताईं वाह जी जाइ मिली वई। हींअर सलाह शरीफ़ पढ़ो। हाजी इमदादुल्ला जो शागिर्द वेठो आहे, मुंहिंजो हमसफ़र साथी आहे। हिकिड़ो मौलूद ॿुधाए सिद्दीक़ जे शान में, ख़िदमत बि कर।